कंदाकोट खां रिपोर्ट कर रहा है गुलाम सरवर शेख। कंदाकोट में कश्मीर यकचेती के ॾींहं के मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां योम इस्तेहसाल मल्हाए पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जनरल सेक्रेटरी वाइस चेयरमैन ज़िले काउंसिल कशमोर अल्ताफ़ अहमद खोसर जी अगवानी में सिटी ऑफिस कंदाकोट खां घंटा घर चौक ताईं रैली कढी वई। रैली के खिताब कंदे मीर अल्ताफ़ अहमद खोसो चयो त कंदाकोट में अॼु रैली कढण जो मक़सद एहतजाज रिकॉर्ड कराइणु आहे त भारत अॼु बि कश्मीरियुनि ते ज़ुल्म करे रहिया आहे। कश्मीर पाकिस्तान जे शहरग आहे। कश्मीरियुनि जे हक़ ख़ुद इरादियत बाबति गॾियल क़ौमुनि जे ठराह ते अमल दरामद करायो वञे त जीअं कश्मीरी आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। रैलीअ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उहिदेदारनि ॾाॾो ख़ान जखरानी, शहज़ादो खोसो, गुलाम रसूल मीरानी, दिलावर सुमरो, हैदर अली ॾाहाणी, तारिक अज़ीज़ सरकी, अब्दुल रऊफ़ बलकानी, हाजी शाहनवाज़ शेख समेत वर्करनि वॾे अंग में शिरकत की।